पंत साहब संत सतराम धाम रायपुर जी इन प्यार भरी भूमि पे संत सतराम दास साहब जिन जे 150 साल जन्म महोत्सव वर्ष SSD सुख सिमरन समारोह जी प्यार भरे अवसर पे उन्हीं सच्चे साड़ी जी रामत पायण जे लाए सनंदावन में आया है। सोरी प्यार भरी भेड़ में सब भाव भेड़ ऐसे संगत के पूज्य डेवली साहब संत सतराम धाम राणकी साहब की तरफ आशीर्वाद शुभकामना अरे असा जॾहिं उन्हीं सच साईं जी दामन में ईंदा आहिनि तुंहिंजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे संभाले अचो, पंहिंजी ज़िंदगी खे बनाए अचो। छाकाणि त पतो नाहे अॼु ताईं केतिरा जनम केतिरियूं जूनियूं केतिरा कर्म असंभव आहे। ऐं पोइ जॾहिं हाणे असां इंसान थी करे वरी हिन संसार में आयासीं त पोइ जॾहिं ॿार ॼाईंदो आहे त पुछण ख़बर आहे उनजा असां मुंडन झंडा इहे सभु लॻाइण शुरू कनि। जेके मुंडन झंडू असां लॻाईंदा उनजा ॿार पुराईंदा त उनजो मक़सदु हूंदो आहे त पतो पए किथां किथां थी आयासीं, कहिड़ा कहिड़ा जनम कर्म भोॻियासीं। कहिड़ा माण्हू पैदा कयासीं ॾिठासीं, पर हाणे इंसान थी करे आया त पोइ पंहिंजो मथो साफ़ कयो। यानी पुराना ख़्याल वीचार उहे सभु ख़त्म करे मथे जो मक़सद पूरे करे ये उहे सभु विसारे करे हिकु नए जीवन जी शुरूआत करे। छाकाणि त सॼो पुराणे जन्मनि सां बि सदाई गहरो वास्तो आहे। जहिड़े नमूने पुराणा कर्म असां कयूं तीअं असांजे अंदरि में पुराणो यादूं बि करणु इनजे करे असां ॾिसंदा कॾहिं कॾहिं किथे वेंदा जिते अॻु में असां कॾहिं वियासीं बि न ॾिठोसीं बि पर वञण खां बाद महसूसु थींदो हिते मां कॾहिं आयो आहे इहो सभु कुझु मूंखे ॾिठा यानी अॼु न पर कंहिं जनम में असां विया आहियूं, कंहिं जनम में उन जॻह सां असांजो वास्तो रहियो। ऐं साॻे नमूने असांखे पंहिंजो दोस्ती ऐं दुश्मनी बि यादि इन करे कॾहिं कॾहिं कोई शख़्स असांखे ॾिसण में ईंदो आहे त पोइ उनखे ॾिसण सां परे कान अॻु में असां उनखे सुञाणींदा बि न आहियूं, ॾिसंदा बि न आहियूं, पर ईअं लॻंदो आहे त मूंखे पंहिंजो आहे, मां किथे ॾिठो आहे। ऐं सां वरी वरी मिलण जी चाहत थी उन सां
गजण जी चाहत थी दिया उनसा ॻाल्हाइण जी चाहत हूंदी आहे ईअं लॻंदो आहे त शायदि मुंहिंजे तमामु क़रीब आहे वेझो आहे उनखां परे थी दिलि बि न थी या कॾहिं कॾहिं कोई शख़्स असांखे किथे ॾिसण वेंदो आहे किथे सफ़र में कंहिं जॻह ते उनखे ॾिसण सां ई एतिरी त नफ़रत थींदी आहे त चवंदा आहियूं या इहो थिए या मां था मूंखे उनजी शिकिल बि नथी वणे इहो आहे केरु त जंहिंखे असां ॾिठो बि न आहे कॾहिं कॾहिं असां सां मिलियो बि न आहे पर कंहिंखे ॾिसण सां असांखे अंदरि मोहबत जाॻे ऐं कंहिंखे ॾिसण सां असांखे नफ़रत जाॻे त उनजो कारण ई हूंदो आहे त अॼु अञा पर जंहिंसां मोहबत जाॻंदी आहे ॾिसण सां अॼु न कंहिं जनम में मूंसां सॼो प्यार जो रिश्तो रहियो आहे असांजी मोहबत रही आहे ऐं कंहिंखे ॾिसण सां ई नफ़रत उथंदी आहे त उनजो मक़सदु आहे अॼु बि शइ नथा सुञाणो लेकिन कंहिं न कंहिं जनम में असांजो हिक ॿिए सां मन मोटाव ज़रूरु रहियो आहे झगड़ो ज़रूरु रहियो तंहिंजे करे उहो असांजो अंदरि हिक ॿिए जी चङाई में मन विसारे न सघंदा ऐं उहे ख़्याल कर्म वीचार असां खणी करे जनम जनम भोगींदा ऐं पोइ इन करे जॾहिं इंसान बदिजी करे ईंदा आहिनि त पोइ केतिरा ई दफ़ा मथां घुराया वेंदा आहिनि त पतो न हाणे जेको पुराणी ॻाल्हि हुई थी सा थी पर हाणे पंहिंजो जीवन नओं शुरू करे हाणे पंहिंजी ज़िंदगी में असर शुरू करे पुराणा मन मोटियाव जेके हुया सभु विसारे करे नई ज़िंदगी जी शुरूआत हींअर मथे मां दिमाग़ मां पुराणी ॻाल्हियूं मुंहिंजी करे नई रोशनी चङो आहे ऐं कोई संसार में रहंदे रोशनी समझ असांखे इन जे करे इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जी दावनि में ईंदा पोइ जॾहिं इन्हनि दरवेशनि जी दावनि में ईंदा आहिनि इन्हनि गुरुनि जी शरण में ईंदा आहिनि त पोइ गुरु जी माना ईंदा जेको असांखे ऊंधे मां कॾहिं प्रकाश में आहिनि जेको असांखे अज्ञानता मां कढी करे ज्ञान तरफ़ वधाए ऐं अज्ञानता मां कढी करे ज्ञान या ऊंधे मां प्रकाश जो मक़सदु इहो त जेकॾहिं जी अॻे करे आयासीं दोस्तियूं दुश्मनियूं करम विक्रम त पोइ जेकॾहिं साॻाई कयासीं अची त पोइ अॻे ई खोड़ जनम भोॻिया आहिनि वरी नई सिर शुरूआत वरी साॻियो चौरासी जो चक्कर पर ज्ञान या प्रकाश जो मक़सदु आहे कि सॼी बुद्धि समझ उहा साॻी त पोइ जॾहिं इन्हनि संतनि महात्माउनि जी दावनि में वेंदा त पोइ जॾहिं पाण खे उन जे हवाले कंदा त पोइ हू जीअं संभालींदा आहिनि उनजो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ छाकाणि त असां इंसान जेके हूंदा आहिनि असांजी खोपड़ी उहा तमामु घणी घुमंदी आहे छाकाणि त असांजो जीवन चङाई ऐं मंदाई भलाई ऐं
छड़ाए ऊंचे चौधारी घुमंदो यानी जेको कुछ असांखे ॾिसण में ईंदो असां उन ते विश्वास कंदासीं पर इहे संत इहे महात्मा इहे ॾिसण ते एतिरो विश्वास कोन्हे कंदा हू असांजे अंदर ते विश्वास कंदा छाकाणि त असां जेको ॿारनि खे था ॾिसंदा आहियूं असां उन खे बनाईंदासीं इन करे असांजूं अखियूं जेके बि आहिनि उहे ॿार वैभव शान शौकत इज़त मान चङाई मंदाई उनजे चौधारी फिरंदियूं ऐं इन्हनि संतनि महात्मा जूं अखियूं वरी अंदर में घुमंदियूं आहिनि छाकाणि त असांजूं अखियूं ॿाहिरि इन करे घुमंदियूं आहिनि असांखे ॿाहिरियों संसार बनाइणो हूंदो आहे ऐं संतनि जूं अखियूं असांजे अंदर इन करे घुमंदियूं आहिनि छाकाणि त उन्हनि खे असांजो अंदर बनाइणो संतनि ऐं असां में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो आहे असां ॿाहिरि बणाइण जा आदि हूंदा आहियूं ॿाहिरि ॾिसी करे जीअंदा आहियूं ऐं हू अंदरि ॾिसण जा हूंदा आहिनि असांजो अंदरि ॾिसी करे जीअंदा आहियूं हू ॿाहिरि जी परवाह कोन्हे कंदा असांखे अंदरि जो पतो कोन्हे पवंदो असां ईअं नथा चऊं असांखे अंदरि जी परवाह न आहे न असांखे परवाह त असांखे बि आहे असां बि त अंदरि जो सुकून ऐं शांती चाहियूं था बहितरी चाहियूं था पर असांखे अंदरि जो पतो न आहे हुननि खे ॿाहिरि जी परवाह न आहे ऐं इन करे हू अंदरि बणाईंदा आहिनि पोइ जॾहिं अंदरि बणाईंदा आहिनि त ॿाहिरि खे घड़ी खनि जे लाइ उहे लय ॾिठी कंदा ऐं किथे किथे उन्हनि संतनि जे ॿारहीं क्रिया खे ॾिसी करे असांजी खोपड़ी में फिरी वेंदी आहे कि शायदि जेको कुझु थिए थो ग़लति थिए थो पर अंदर जो पतो न पवंदो आहे जीअं कबीर साहब जो मिसाल त कबीर साहब जो ज्ञान सत्संग भक्ति नेम ध्यान सिमरन चङाई सत्कर्म सभु हलिया पिया तो जो अंदाज़ निरालो हूंदो त उते जेके ॿिया माण्हू रहंदा उन्हनि खे कबीर साहब सां जेलसी पैदा थी चङा त सिधी ॻाल्हि आहे संसार में जंहिंजो बि नालो इज़त शान मान थींदी ॿिए खे त सार पैदा थींदो ई थींदो छाकाणि त संसार जो नेम आहे जंहिं ॾींहुं असां 5 दोस्त पैदा कंदासीं उन ॾींहुं 50 दुश्मन पंहिंजो पाण पैदा थींदा संसार जो नेम असां कॾहिं बि वधंदासीं वेझंदासीं अॻिते ईंदासीं न वास्तो न वजो कोई सड़ंदो कोई जलंदो कोई गिला कंदो कोई कुझु कंदो हर भरू दुश्मनी पैदा थी वियो जॾहिं न हुनजो कुझु खाधो आहे न कुझु खयो आहे इहो संसार जो नेम आहे जंहिं ॾींहुं 5 दोस्त पैदा थिया 50 दुश्मन पंहिंजो पाण पैदा थींदा दुश्मन कोई पैदा न कंदो आहे पंहिंजो पाण पैदा थींदा संसार में कोई चाहींदो थोरे मुंहिंजी दुश्मनी हुजे त कबीर साहब सां बि इहो ई थियो माण्हुनि खे उन्हनि खे जल लॻो कोई जहिड़े क़िस्म जा माण्हू त दुश्मनी बि ओड़ी कंदो जीअं हिकिड़ो त काशी में दादागीर रहंदो त चवंदा काशी कबीर माए चढ़ंदी चवंदो चङो मुस्लमान शाह जो वॾो मां वरी चवंदा उनखे बि ॾंडो खणी करे आयो कबीर में चए कबीर काथो मारे ॾंडो तुंहिंजे हथ में तो सभु पहुची वेंदो जाथो वणे उते मां चवां कुले खे त तूं मथे ते मारे मथे में चवां पुठिते ॾंडे तुंहिंजे हथ जाथे मारे तंहिंजे करे तूं त मालिक आहे न जेको करे जेको मां मालिक आहे न चए हा चइबो सभई चवंदा आहिनि काशी कबीर जी तुंहिंजी शादी आहे मुंहिंजी आहे तुंहिंजी आहे चए न मुंहिंजी शादी आहे तुंहिंजी आहे ॾंडो तुंहिंजे हथ मां छा कयां सभिनी खे चए ॾिसो हाणे कीअं ॾंडे था सिधो थी करे चवंदो हुजे
काशी मुझे आया कबीर जी आया। तो जमाल गरी को बोल दिया, पूछो कबीर को जैसे इनके छुके जगह समझ जब समझ वधण चाहे उनके जल्दी जब वधण चाहे तो छा करना तेरे कर बोधे को सलोक चे कबीरा ज्ञानी का मैं गुरु अज्ञानी का दास। उसने उठे डंडा हमने जोड़ा हाथ। जय मानो कि को समझ गाली न होगी तो उनके कैसे समझाए सके। पर असायन संतन महात्मा में दामन में नहीं करेगा तो जी असली बुद्धि खुली असली समझ नहीं उन्हें जो अंदाज बने रहना असां जंहिं बि भाव जंहिं बि नियत सां अचूं हू असांखे पंहिंजो करे वठंदो आहे। असां ॾिसो न उस करे कंहिं संत जी शरण में कंहिं सत्संग में कंहिं मंदर में वञण जा असांजा अनेक भाव हूंदा आहिनि। कॾहिं असां श्रद्धा सां वेंदा आहियूं, कॾहिं विश्वास सां वेंदा आहियूं, कॾहिं कुझु ॿुधण वेंदा आहियूं, कॾहिं ॾिसण वेंदा आहियूं, कॾहिं को दोस्त चवंदो आहे गॾिजी करे हलो, कॾहिं को माइट चवंदो आहे मनाए करे वेंदा आहियूं, कॾहिं ईअं ॾिसण वेंदा आहियूं त छा थींदो पिया। जॾहिं वञण जा भाव असांजा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। ज़रूरी न आहे असां सभु श्रद्धा सां वञूं, असां सभिनी जो भाव पर जंहिं बि भाव सां वञूं लेकिन पहुचण खां बाद कुछ न कुछ भाव जरूर मिला। इन करे कबीर साहब जगह जंगल रखंदा उन एक छोकरी के तैयार कयो जब कबीर ते इल्जाम ॾियणो आहे सॼो कबीर ते इल्जाम ॾे। ऐं छोकरी आई कबीर में घड़ी सत्संग में वेठी ऐं उन ते इल्जाम ॾे कबीर ते कंहिं मूंसां छेड़छाड़ कई आहे तंहिंजे करे मां हिन ग़लति कयो आहे। ऐं कबीर बि चयो मां कहिड़ो चयो मां कबीर खे हुन बि चयो कबीर चयो मुंहिंजी आहे। ऐं कबीर बेफ़िक्र थी करे हथ हथ में खणी करे शहर में घुमी वियो त जेको उतो जो राजा उहो कबीर जो ॾाढो भले त सभिनी कबीर खे सम्झाए भई चङी ॻाल्हि कोन्हे तूं हीअं घुमंदो वरंदो आहे हीअं रखी वेंदो आहे सुठो न आहे। चए न बसि उन चयो मां बि चयो आहे बसि वरी इहा थी हे बि बेफ़िक्र थी करे जवाबु पियो ॾे। आखिर राजा चयो बाबा मां तोखे छॾींदो आहे तोखे काई सज़ा कोन्हे तूं सिर्फ़ु इन ॻाल्हि खां मुड़ी वञ। चए न मां छो मुड़ा। राजा हुनखे दरबार में घुमायो केस हलियो। केस हलंदे अचानक कबीर जे हथ में बोतल हुई उहो जेको फरास पियो हुते गालीचो विछाए पियो। कबीर हिकु न मुंहिंजे मथो जेको आहे पाणी हारियो ऐं पाणी हारे करे हथ सां बंदि करण लॻो। तोखे पुछऊं छा कंदो पिया। चए न ॿियो कुझु बि न आहे जगन्नाथ पुरी में भॻवान जो जेको मंदरु आहे उते थोरी बाहि लॻी आहे इन करे पूजारी हुते भई आहे कोन मतलब बाहि वधे नी करे मां पाणी बि हारे करे बाहि विसाईंदो पिया। वेठो काशी में ॻाल्हि जगन्नाथ पुरी जी कंदो पिया उन वक़्त में रोकियो रोके करे माण्हू पंहिंजो पाण विसाई पई। ॿुधो तूं एॾो वॾो संत आहे तोखे सॼी ख़बर बि आहे पर तूं मुड़े बि नथो छोकिरी खे कान घुमाईंदो वरंदो आहे। तंहिंजे करे सभिनी जूं भावनाऊं बि अहिड़ी थी वेंदी सभई तुंहिंजी गिला बि कंदा पिया। तंहिंजे करे बाक़ी तोखे छॾींदो छो न। चएसि उहा मारी आई संत जी शरण में जेको आयो संत हिकु दफ़ो कंहिंजो हथ पकड़ियो त वरी जेसि ताईं उते न पहुचे एसि ताईं हाणे जेसि ताईं मां उते मालिक ताईं न पहुचे हुनखे छॾंदो न आहे। ऐं छोकिरी जीअं ॿुधो जे मां एतिरा इल्ज़ाम हुया एतिरियूं ॻाल्हियूं कयूं एतिरो कयो त हिनजी सोच कबी आहे
हिकदम आनंद करी पड़े छे तो जी मगे धी करे रखियो मगे धी करे करी बहाने मगे शिष्य बनायो ते पहुंचाए मगे वही खपे ऐं वो साधु बन तो जने असा के संत के महात्मा उन्हें सदगुरु की शरण में रहना तो कोई ऊंचो मकसद उते पहुंच जाए पर असल चीज असा केड़े भाव केड़े यकीन सां इन्हीं करे असा के समझायो तो जितने असा के विश्वास यकीन भाव प्रेम हो तो कोई जिनके अविश्वास या मनमानी में या मजाक में या ना समझी में असा जेके गलतियों कंदे उहे न थे जेके सिद्ध का भाव सामने से साईं जी दामन में ना तो हूँ असांजा सब जन्म जन्म जा बंधन बैठे छे हूँ उन्हें मालिक ताईं पहुंचाए छे पतो नहीं जन्म असा केतरा भोग्या से कर्म तो केतरा जन्माई जाए पर जॾहिं हवाले कना मालिक जे पंहिंजो पाण खे तो हूँ असांजा सब बंधन कढे कोई जेकॾहिं कुछ बंधन रहिजी बि वेंदा आहिनि तो पूरे उन्हें मालिक खे इहो पावर हूंदो उन्हें सतगुरु के उन ईश्वर के प्यारे की ये पावर हो तो कहीं तो पावर को नहीं मंजिल में पहुंच जी कानपुर महादेव भाई ने चुरा तो बीमार थे चंगी उम्र जो जब बीमार तो तकलीफ खराब थी भाई तो साईं ने जो शिष्य साईं रामदास साहब सुबह पर चलता है बेटे में आखिरी मम्मी का दर्शन किया तो राजकी साहब मां चढ़ी आया जैसे नचुरम ॾाढो बीमार है सोचे तो वेंदे वेंदे आखिरी में दर्शन किया पर हालत तमाम खराब है बचन तमाम मुश्किल अथसि खुद पर महिमान हुआ पैसा चले साईं थी का पर सुता हलदा से ये हुन जो पल भर से या छिपी पियो खाए ऐं साईं ने हिकिड़ी जो ॿियो ॾींहुं थियो त चयूं साईं जो नथी का पोइ ॾिसूं था त टे ॾींहं करे ॿिनी सलाह कई जंहिं हालत में छॾे असां बचो त उहो हूंदो कोन तंहिंजे करे मोकिलाए करे पाण थोरी या जीअं साईं जन चवनि पोइ साईं जन साईं जीअं हुकुम कयो असां ईअं कयूं साईं उन प्रसाद चए ठीक है तव्हां ॿुधो भाई न चुके ॾिजो प्रसाद वरी हुनजो अञा भाव जाॻियो चई बचो ई न हूंदो प्रसाद कंहिंखे ॾींदासीं साईं जन चवंदा ना बि न करे सघंदा छो जो सदाई न हूंदो जे हालत में ॾिसी आयासीं वरी प्रसाद वरी जीअं कानपुर पहुता हुते पुछऊं चयो भाई न चई चए बिल्कुलु ठीकु आहे हाणे चङो भलो वेठो विच में मरी बि वियो जिता पोयों तबियत खराब थी मरी गयो जो सुमायो सभी सही ऐं वरी उथी आयो तो मां बिल्कुलु ठीक आहे मूंखे कुछ भी ना ये जॾहिं हेॾे विया ऐं पुछो चयो ॾिसो असांजा बि डॉक्टर हकीम जेके एॾा भई कोन्हे जो गोल खे न सम्झी सघे ईअं तोखे खते में ॾिनी छॾ पर हक़ीक़त तूं उथे थी तो भाई सच्ची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो अंत समो थियो ॿ ॼणा मूंखे खणण आया खणी करे मुंहिंजे साथ खयो उते धर्मराज जी दरबार में पहुतासीं उते पहुतासीं धर्मराज चवंदा हे इन करे उन्हनि ॾे पहुचायोसीं
उते विया वरी मूंखे वठी विया त साईं जन उते अॻिते वेठा असांखे संगत वेठी मां उनजो केॾा ई सुञाणा पियो जेके मूंखे पंहिंजा तो संसार में छॾे विया मां उन्हनि सां मिलियो मां जीअं साईं जो दर्शन कयो त साईं जन पुछियो तूं हिते ॻाल्हाए बिना मोकिलाए चमां तो बस मुझे उम्र पूरी थी है समाज की बची है चलो तो उम्र बेशक पूरी थी है लेकिन अन्य तुझा कर्म रहता है इन्हीं के को वापस लाओ सो बाकी जो कहते में ध्यान तप शासन कर्म पानी पूरी कर जब तुझे जन्म मरण जा बंधन पूरा थी ना तो मुक्त थी करेंगे तो पहले संसार में जो असाइंदा से को 6 महीने को तोखे बुराइंदा से बहुत बच चलो बाकी वापस बैठे पहुंचाए गए ठीक ध्यान जरे संजन संसार छो ठीक 6 महीने का बाद घर वाले चुटे हाँ मुझे मालिक जो सरो थी वाला चलते अचो ऐं हाणे मुंहिंजा कर्म साफ़ करी दिया हाणे मां जन्म मरण जे चक्कर में ख़त्म थी ऐं पोइ सभु मिटनि माइटनि में मोकिलाए करे पाण में ॾेई करे मालिक सां मिलियो वरी तंहिंजे करे जॾहिं असां उहे सच साईं जी दामन में ईंदा त उनजो मक़सदु हूंदो आहे जनम जनम जा बंधन कढंदा इहे संत इहे महात्मा इहे दरवेश इहे असांखे बंधननि खां मुक्त करणु असां में ऐं उन्हनि संतनि इहो फ़र्क़ु असां वरी वरी उन्हनि बंधननि में फासंदा वेंदा असां वरी वरी रोज़ जो जेको ईंदो आहे उन नवां नवां कर्म पैदा कंदासीं नवां नवां कर्म भोगींदासीं ठाहींदासीं बणाईंदासीं पुराणा भोगींदासीं दुख सुख चक्कर में असां फिरंदा रहंदा पर असां इंसान जेके ई आहियूं असां ॿार जो मथो हिकिड़ो कूड़ाईंदा ऐं कूड़ाईंदा इन करे इहे जेके कम आहिनि इहे असां केतिरा ई जनम भोगे करे आया पतो न आहे केतिरा जनम भोगिया आहिनि कहिड़े जनम भोगिया आहिनि पतो कोन्हे 84 जो चक्कर 84 लाख को फिरी करे वरी इंसान वरी 84 जो चक्कर इन करे इहे कम त असां सदाई कंदा ईंदा ऐं वॾे कमाल जी ॻाल्हि इहा आहे त जेके कम कयूं सभु कुझु हिते रखियो हूंदो खणी कुझु बि कोन ख़ुशि फैली में एतिरो रहंदा आहियूं ॼण सपने सां गॾु हलंदो पर जेतिरो ई कुझु कंदा आहियूं सभु कुझु हिते न को सामान खणी आयासीं ऐं न कंहिंसां गॾु आयासीं न कंहिंसां गॾु वेंदासीं ऐं असांजो जीवन ठीकु ईअं वेंदो आहे जीअं हिकिड़ो राजा हो उनजो वज़ीर ॾाढो सियाणो हूंदो हुउसि त पर कंहिं ॻाल्हि ते हिकिड़ो संत आयो हुन ॻाल्हाइण ते राजा नाराज़ थियो वज़ीर सां तो राजा खे जीअं सोटी हथ में हुई खड़ी करे वज़ीर खे मारे चए तो ॼण को बेवकूफ़ आहे कोन जेको बेवकूफ़ लॻे उनखे ॾिजाए ऐं निकिर मुंहिंजे राज वञो हिनखे राज मुंहिंजे ॿाहिरि करे छॾे घुमंदो फिरंदो पंहिंजो वक़्तु गुज़ारींदो कुझु साल गुज़री विया कुदरती राजा बि बीमार थियो आखिर राजा जो अंत समूह थियो चए वज़ीर जी कुदरती यादि आयसि त चए वज़ीर खे ॻोल्हायो वियो काॾे त वज़ीर खे ॻोल्हे करे वठी आया त उहो ई घुमंदे फिरंदे साधू बणिजी चुको पर सोटी हथ में हुयसि त राजा खे जीअं ॾिठो चए काॾे वई काॾे घुमंदो चएसि तुंहिंजो हुकुम हुयो त जेको बेवकूफ़ मिले उनखे सोटी ॾिजाए तंहिंजे करे घुमंदो वठंदो आहे को बेवकूफ़ मिले त उनखे सोटी ॾियारे जेको हथ में खणी वठंदो जेको रचन कंदो वठंदो चए पोइ कोई बेवकूफ़ अञा ताईं मिलियो कोई कोन्हे चए न साईं गॾियो ई कोन्हे मां छा करां चए ठीकु आहे जेको मिले उनखे ॾिजाए मथां ॿी पूरा थिया तॾहिं करे मुंहिंजो तोसां छॾो मिला तोखे यादि कयो चएसि छो दादा ॿी पूरा चए पतो न
माला ने रवान किया चे यही पता कोने चला ते कैसा मिलता चे यही पता कोने मरण को कैसा मिलता माथी नहीं करता चे वो कुत्ते जो कई बार चले खबर कोई तो बंदोबस्त माथा न त्यागी जो पता तो न कैसा मिलता यो पता तो न काले वेंदो या खबर नो ते कोई प्रोग्राम आयो पतो तो नो ते को बंदोबस्त आयो पतो को तेने करे सोटी बतो को इनको मत बेव कुछ भी कोन में तरीका है हकीकत में ये हालत असल सपने जी जिते वेता तो पतो न काले वेता से के लाए कयो से छा थी तो इन्हीं चक्कर में असल जन्म करता पर समाज जी ॻाल्हि त असां जेको मथो उड़ाए वियो असां पंहिंजे दिमाग़ जो सही इस्तेमालु कयूं ऐं इन्हनि संतनि महात्माउनि जी धामनि में ईंदा त पोइ उनजो मक़सदु हूंदो आहे असां उन्हनि वांगुरु थियूं सही ॼाण पवे सही पतो पवे सही करिणो छा आहे पहुचणो छा ते ऐं पोइ इन्हनि संतनि महात्माउनि जी धामनि में जॾहिं ईंदा त पोइ असां ॿाहिरि संसार खे ॾिसंदा इन करे असांजूं अखियूं सोच वीचार चङाई मंदाई सभु कुझु ॿाहिरि ॾिसंदा पर उहे असांजे अंदर खे ॾिसंदा इन करे जॾहिं संतनि महात्माउनि जी शरण में वञिबो आहे त पोइ उते असांखे सेखारियो वेंदो आहे उते पंहिंजी बुद्धि जो इस्तेमालु घटि कयो न कयो छाकाणि त बुद्धि ऐं सम्झ जो इस्तेमालु जॾहिं बि उते कंदासीं पंहिंजी मनमानी कंदासीं असां ॿाहिरीं अखियुनि वारो कंदासीं असांखे उहो सम्झ न ईंदो त असांजो सही छा आहे ग़लति छा आहे पर उन्हनि खे असांजो अंतर बनाइणो इन करे सतगुरु जो संत जो कमु हूंदो आहे उन मालिक ताईं पहुचाए ऐं शिष्य जो कमु हूंदो आहे आज्ञा जो पालन करणु छाकाणि त हू अंदर जा मालिक हूंदा आहिनि असांखे ॿाहिरि जी ॼाण जेकॾहिं असां ॿाहिरि संसार में खोइजी वियासीं त पोइ असां ॿाहिरि ई गुम थी वेंदासीं ऐं जनम जनम जा चकर फिरंदा रहंदा ऐं जेकॾहिं उन्हनि जे अंदरे संसार में ॼायासीं त पोइ उते पहुचंदासीं जिते करे ज़िंदगी में ऊंधे थींदी न सदाई प्रकाश हूंदो परमात्मा तंहिंजे करे बुद्धि जो सही इस्तेमालु ऐं बुद्धि जो सही इस्तेमालु जेका चीज जिथे आहे उनखे उते ॾिसणु उते उन जहिड़ो ॾिसणु कहिड़ी चीज कहिड़ी बहितर आहे असांखे घर सां कीअं हलणो आहे परिवार सां कीअं हलणो आहे माहौल सां कीअं हलणो आहे संतनि सां कीअं हलणो आहे हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही रख जेकॾहिं असां घर जो माहौल मंदर में खणी ईंदासीं त उहो चवणु लॻंदो पर मंदर जो माहौल घर में खणी ईंदासीं असां जेके इंसान आहियूं सभु पंहिंजे घर खे मंदर ॾिसणु चाहींदा आहियूं पर मंदर खे घर ॾिसणु न चाहींदा घर खे मंदर इन करे ॾिसणु चाहींदा छाकाणि त मंदर अंदर जी पौतापाई जो घर जिते अंदर में कंहिं लाइ भेद भाव निफ़रत द्वेष भाव ॿिया ई न हुजे जिते कोई ग़लति बि थोरो हले त उन खे बि प्यार सां सही कर
ये कबीर साहब कहो छोकरी इल्ज़ाम है उनके सब कुछ थियो सब कुछ बदलियो लेकिन वो भी चाहिए यानी कि जैसे मंजिल तक पहुंचे तो मन छड़ी तो घर में थोड़ी पिटकिट खिटकिट थींदी रहंदी छाकाणि त असांजे घर जो रिश्तो जेको आहे वो आहे किचन जो रिश्तो किचन में जगह देगड़ी और खुरपी न खड़कदा तो घर में आराम कर रोटी तैयारी न थी साथे घर में तो थोड़ी थोड़ी हथी रहंदी जेको चवे साथे घर में कुछ कोने लेकिन घर में पहुंचण को मथे जो सूर तो सभिनि खे हूंदो आहे कंहिंखे बि न हूंदो आहे इन करे ये थोड़ी थोड़ी खेती रहंदी पर थोड़ी ॻाल्हि ते पंहिंजो घर तो बात तो चङी चङाई घर तो फर्ज़ के सब निभाना पवंदा घर एक जो थोड़े हूंदो आहे अॼु ॿारनि जो बधाई जो प्रोग्राम आहे भई पालन जो भई सेव कयनि छोकिरियूं छोकिरा हक़ीक़त में सिर्फ़ु असां इंसाननि जो हूंदो आहे त शादी जो आहे त मङणो लाज़मी थी वेंदो आहे ऐं मङणे खे थोरो टाइम पीरियड बि ॾींदो आहे शादी जो मङणे जे विच में गैप बि हूंदो आहे ऐं मङणे खां अॻु भई तुंहिंजो जांच में चङे नमूने कयो भई छोकिरो कीअं आहे अॻे घणी चाट थींदी पर हाणे पंहिंजी तरफ़ों कोई कोन्हे घटाईंदो जेको बि हूंदो आहे ॿार भई चवे न चवे हर को वखर खां कोई न आहे त जांच जो या मङणे जो मक़सद बि असांजे घर जा फ़र्ज़ हूंदा आहिनि छाकाणि त आमतौर असांजे दिमाग़ में ॻाल्हि वेठियल हूंदी आहे त शायदि छोकिरी छोकिरो सही न सब कुछ सही है और हकीकत में घर में छोकरी छोकरे की का अहमियत ही कोन्हे हूंदी कोई ख़ासि अहमियत ॿिन्ही जी कोन्हे हूंदी जेकॾहिं असां उन्हनि ॿिन्ही खे थोरो अहमियत ॾींदासीं तो हकीकत में उनजी का एॾी वॾी ॻाल्हि थोरे हूंदी आहे उनजे हथ में छा हूंदो आहे ॿिन्ही जे जीअं असां एग्ज़ाम ॾींदा जेको ॿार एग्ज़ाम ॾींदो आहे स्कूल में जेकॾहिं कोई ॿार त पोइ प्लस माइनस 30% ॾेई करे छॾंदा जेके पास मार्कूं चवंदा त कंहिं महिल हिकु भई हेठि मथे करे प्लस माइनस करे जांच ॾियणी आहे खोड़ वक़्तु थियो आहे तो हकीकत में छोकरी छोकरे की जेका अहमियत और 30% आहे उन खे हूंदी कोन्हे जे उनखे घणी अहमियत ॾींदासीं घर में ॾींदासीं ऐं जेकॾहिं को ॿार चङो हूंदो आहे पढ़ाई में 60 प्लस 67 पर जेकॾहिं कोई ॿार ॾाढो होशियारु ऐं 90 प्लस खणंदो आहे त पोइ उनखे फर्स्ट क्लास पास ॾिजाई वञे सो पास थियण में 3 कैटेगरी त घर में रिश्ते में 3 कैटेगरीज़ जेकॾहिं छड़ो छोकिरी छोकिरो पाण में सही हूंदा पोइ मनमानी हलंदी छड़ो घर में सुकून ऐं शांती कॾहिं थिए इन करे रिश्ते में जेको बि रिश्तो हुजे उन छोकिरी छोकिरे जी अहमियत 30% हूंदी आहे ॿिया जेके 30% हूंदा आहिनि उहे ॿिन्ही सेणनि जा हूंदा आहिनि छोकिरे जो पीउ ऐं छोकिरी जो पीउ जेकॾहिं उन्हनि जी पाण में हम आहंगी हूंदी पाण में समझदारी हूंदी पाण में गॾु हलंदा त भई जिते वेंदा शान मान इज़त सभु कुझु बणींदा कोई जिते बि वेंदा त मान शान ॿिन्ही खे सदाई गॾु हूंदो ऐं 30% उन ॿिन्ही जा हूंदा जिते संसार में शान मान उथी वेठी सभु कुझु मिले
ऐं ॿिया जेके 33% हूंदा आहिनि उहे जेके ॿिन्ही सेणे जा हूंदा आहिनि, यानी छोकिरे जी माउ ऐं छोकिरी जी माउ, जेकॾहिं उन्हनि जी पाण में हमवांगी हूंदी, समझदारी हूंदी, पाण में दिमाग़ मिलंदा, सोच बहितर हूंदी, त पोइ घर स्वर्ग बणाए छॾींदी। बाक़ी जेकॾहिं कंहिं बि हिकु 33% जो फ़र्क़ु पियो, ओतिरो सां रिश्ते खे कमज़ोर सम्झो। जेकॾहिं छड़ो छोकिरी छोकिरो ठहियलु हुजे, उनजा माउ पीउ पाण न थिए, तो बाहर संसार में इज्जत थींदी न, सेल्फी जो रिश्तो मान और प्यार न वधंदो। ऐं जेकॾहिं उहे सेणियूं पाण में न ठहियल हुजनि, त पोइ थोरी थोरी ॻाल्हि ते कंहिं महिल ॾे वठि ते, कंहिं महिल उथी वेठी ते, कंहिं महिल ॻाल्हियूं ते सॼो घर दोज़ख बणाए छॾे। त जेकॾहिं जांच करण जो मक़सदु या ॾिसण जो मक़सदु जीअं साफ़ पाक्षिक में ॾिसी वैसी को बहितर नमूने कर, उनखे चङे नमूने चङे अंदाज़ सां निभाए। ऐं इन करे शादी ऐं मंगणे जे भी पहिरियों जांच विचो गैप हिक ॿिए खे सम्झण ते, हिक ॿिए जी मान मर्यादाऊं, इज़त, उथी वेठी, तौर तरीक़ा, ॾिण त्योहार, नेचर, मान मर्यादा, छाकाणि त असां इंसाननि में सभु कुझु असांजा इहे कोन हूंदा जेके त्योहार हुजनि या उथड़ी वञी रीतियूं रस्मूं हिकु जहिड़ी न हूंदियूं, कंहिं न कंहिंजी पंहिंजो पंहिंजो हूंदियूं। त विच वारो गैप हिक ॿिए खे सम्झण जो हूंदो आहे, हिक ॿिए खे ॾिसण जो हूंदो आहे, हिक ॿिए खे सम्झाइण जो हूंदो आहे। ऐं विच वारे गैप में इहे टई जेतिरो पंहिंजो पाण में मेंटेन कंदा, पंहिंजो पाण ओतिरो शादी खां बाद पंहिंजो पाण घर खे सुर्ग शान मान वारो ऐं बहितर बणाईंदा। ऐं टिनी जो हिकु जहिड़ो रोल ऐं रोल उहो थींदो। असांजो सिंधी में बि कहावत आहे शुरू खां, भई सेण संज्ञान कल्याण इहे लफ़्ज़ इस्तेमालु थींदा। सेण संज्ञान कल्याण ढकल, भई जो मक़सदु आहे पाण में जेके सेण हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जी इज़त मान शान, किथे कोई थोरी ग़लती बि थी वञे त उनखे शांति सां ढके छॾणु, पंहिंजे शान मान खे वधाए, कॾहिं घर जी ॻाल्हि ॿाहिरि न अचे, इन्हनि चीज़ुनि ते अहमियत ॾिनी वेंदी। इन करे कॾहिं बि असांजो रिश्तो टुटणु या घर में कोई घर जो आवाज़ ॿाहिरि वञणु, इहो असांजे मुआशरे जो समाज में हुयो ई न। असांजे रिश्ते में रिश्तो टुटणु कोई सोचे ई न सघे, पर अॼु रिश्ता सिर्फ़ु कमज़ोर पइजी विया आहिनि। कमज़ोर पवण जो कारण इहो आहे, छाकाणि असां सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ॾिसंदा आहियूं, ॿ ॻाल्हियूं कटिजी पई। छोकिरी ऐं छोकिरे खे ॾिसंदा, जंहिंजो रिश्तो सिर्फ़ु प्लस माइनस आहे, हिन सवा कुझु आहे न, सिर्फ़ु 33% आहे, उहो बि प्लस माइनस वारो। सिर्फ़ु उन्हनि जी मनमानी हलंदी, जीअं उहो चइनि तीअं थिए, हुनजे रिश्ते जी तेरी अहमियत ई कोन्हे। ऐं माउ पीउ सेण जेके आहिनि तवजा न ॾींदा, कीअं हलंदो कर। इन करे असांजा रिश्ता कमज़ोर पइजी विया आहिनि। हक़ीक़त में असांखे सभु पासा सभु फ़र्ज़ पैदा निभाइणा। जेकॾहिं सभु हर को पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो आहे त रिश्तो टुटण जो को सवाल बि न थींदो, रिश्तो कॾहिं कमज़ोर न थींदो। ऐं अॼु रिश्तो कमज़ोर सिर्फ़ु इन करे थींदो आहे छाकाणि त जॾहिं जांच थींदी आहे ऐं जांच में जंहिंमहिल माण्हू हर तरह सां सेटिस्फाई, पर रिश्तो कंदे कंदे
जेका असांजे घर खे तबाह कयो उहा सिर्फ़ हूंदी न आहे, हणी छॾिबी। हणी छॾण मां सिर्फ़ इन छाकाणि त इहा चीज़ हर को छड़ो चई छॾे। बाद में हिकिड़ो पंहिंजो बचा जो नगर आम तो रेगुलर ॿियो सभु सही आहे, उथी वेठी सही आहे, सभु कुझु छोकिरे जी मां हणी छॾिबो आहे पंहिंजो कई, यानी उहो बाद में टुटण जो हिकिड़ो निशान बणियो। मुंहिंजी माउ ते इल्ज़ाम हणी करे ऐं हर हिकु घर में इहो आहे, सिर्फ़ु हिकु जे लाइ न। असांजो छोकिरो न आहे, कंहिंजो बि छोकिरो न, हर कंहिंजी माउ ते हिकिड़ो सिर्फ़ु पिन हणी छॾ, ऐं उहा जेका पिन हणी छॾिबी आहे उहा हर कंहिंजे दिमाग़ ते वेही वेंदी आहे ऐं पोइ अॻिते हली करे घर न हली सघंदा। ऐं जेकॾहिं उहा हिकिड़ी पिन सिर्फ़ु असांजे समाज में चङाई ऐं बहस असांजो कोई बि घर न टुटंदो, सभु घर ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां। तंहिंजे करे असां सभु पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ निभायूं ऐं घर में हलण जा 3 फ़र्ज़ लाज़मी हूंदा आहिनि। छोकिरी छोकिरो, उनजा माउ ऐं पीउ। जेकॾहिं छोकिरी छोकिरे खे उनजा ॿई जी जा माउ ऐं पीउ ॿिन्ही पासनि जा संभालींदा त कॾहिं रिश्तो न थींदो, ऐं जॾहिं थोरी देरि पैकिंग थींदो रिश्तो हली न सघंदो। छाकाणि 33% खे प्लस माइनस करणु तमामु जल्दी थींदा आहिनि, ऐं विच वारो कैप उहो सिर्फ़ु हिकु जॻह सम्झणो, बाक़ी ॾियणु ॿार तौर तरीक़ा ॾियणु वठणु इनजी का एॾी अहमियत थोरी हूंदी आहे। इन जो मक़सदु हूंदो आहे जे हिकु ॿिए जो असां रीतूं रस्मूं सम्झूं त ॿिन्ही में छा आहे। जेकर सॼो रिश्तो ई ॾियणु वठणु त थींदो पोइ त भई ज़िंदगी थोरी हूंदी आहे। इन करे चवंदा आहिनि मालिक ॾे त पंहिंजे घरों ॾे, ॾे छो त इन करे ख़ुशी ऐं ख़ुशहाली पंहिंजे घर जी खपंदी आहे। ॾियण वठण जी अहमियत असां सिर्फ़ु एतिरी रखूं जेसि ताईं असां हिकु ॿिए जो रीतूं रस्मूं सोचे सम्झ के सम्झी ॾिसूं, ऐं जॾहिं 3 रिश्ता ॾिसंदासीं उहो असां हलंदासीं। तंहिंजे करे संसार हुजे या रूहानियत हुजे, उन्हनि सभिनी में पंहिंजा फ़र्ज़ निभाइणा पवंदा। असां घर में हुजूं रिश्ता नाता निभाइणा पवंदा, संसार में हुजूं त तौर तरीक़ा निभाइणा पवंदा, ऐं रूहानियत या आध्यात्मिकता में हुजूं त पंहिंजी सोच निभाइणी पवंदी। श्रद्धा ऐं भाव विश्वास निभाइणो पवंदो। जेकॾहिं गुरु आहे त पोइ हुनजो फ़र्ज़ु बनंदो आहे त शिष्य खे किथे पहुचाइणो आहे, ऐं जेकॾहिं शिष्य आहे त उनजो फ़र्ज़ु बणिजी वेंदो आहे त पंहिंजी बुद्धि जो घटि इस्तेमालु करे। जेतिरो आज्ञा में रहंदो ओतिरो अॻिते वधंदो, जिते मनमानी कंदो उते घुमणु शुरू थी वेंदो, ऐं जेको जेको पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो वेंदो उहो अॻिते वधंदो वेंदो। तंहिं करे असां सभु पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ निभायूं, घर जा, परिवार जा, माहौल जा। बाक़ी संसार में त पतो न आहे केतिरनि जन्मनि खां थी आया आहियूं, केतिरा केतिरा वेंदा रहंदासीं। जेकॾहिं भावना सां वधंदासीं, उन सच साईं जी दामन में ईंदासीं त पहिरीं ॻाल्हि त मालिक खां मिलाइण खां अॻु मौत मारे बि न सघंदो। जेकॾहिं मौत बि वार कयो त सचे साईं जी रहमत एतिरी थींदी वापसि वरी मौत ते पहुची वेंदा। जंहिं प्यार भरी भेड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असां सभिनी खे पंहिंजा पंहिंजा फ़र्ज़ यादि ॾियारिया त असां पंहिंजे फ़र्ज़नि ते पूरा उतरूं। ॿियो छा थो करे हुन सां असांजो कोई वास्तो कोन्हे। असांखे पंहिंजा पेर छॾाईंदा
ऐं पंहिंजा पंहिंजा फर्ज़ पूरा करे अॻिते वधंदासीं त असां मालिक जी रहमत खे पाईंदासीं। सच जिन प्यार में घड़े में उन फर्ज़नि खे असां निभाए करे सघंदासीं। जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही सच साईं जो ध्यानु सिमरन जाप कंदासीं, जॾहिं नाम ध्यानु सिमरन कंदासीं, ध्यान सां ॻोल्हींदा, नाम सां अमल जी शक्ति हूंदी, जॾहिं सॼो जीवन ई गुणनि भरियो थी वेंदो, बहितर थी वेंदो, सभु फर्ज़ निभाईंदा हलंदासीं ऐं मालिक जी रहमत उनजो सिमरन सदाई ॻाल्हाईंदो त पोइ संसार स्वर्ग बणिजी वेंदो, अॻिते स्वर्ग मिली वेंदो, लोक ऐं परलोक ॿई संवरजी वेंदा, उन मालिक जी रहमत खे पाए सघंदासीं। सच प्यार भरी करे उन सच सतगुरु का, उन ईश्वर का, उन प्रभु परमात्मा का इहा ई जा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे तुंहिंजे प्यार शिक्षा सां उन सच साईं जी दामन में आया तो उनकी रहमत अहिड़ी मिले त उन खे पाए करे पंहिंजे जीवन जी मंज़िल खे पाए। सच प्यार भरी करे तो सभिनी भाउरनि भेनरुनि ॿारियल महिमाननि उन्हनि सभिनी सड़नि जननि सत्संग जो आयोजन कयो, उन सच साईं दामन में वेठा धाम जी शेवा में शामिल थिया, सो तव्हां सभिनी खे पूछ डेवरी साहब संत सतराम धाम राजगी साहब जे तरफ़ां धाम जे मोहरत ऐं परम प्यारे ॾाढी परिवार जे सभिनी साथियुनि खे ॿारनि जे बधाई के मौके पे सभी संगत के पूछ डेवरी साहब संत सतराम धाम राजगी साहब के तरफ आशीर्वाद शुभकामनाएं सच 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 सचो सतराम नाश्ता लगे तो मत सचो सतराम सचो सतराम मुझे भाई के क्षेत्र हाथ मत करे सदा